नाजरीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के चोटियारी का खबर ॾींदारूं तो टंडो मिठा कान बरसा निकंदर नारा कैनाल जे RD 89 मां मनो फ़कीर गांव जे पटण जे साॼे पासे वटां आपाशी अमलदारनि पारां सरेआम गैर कानूनी वाटर कोर्स कढण ऐं गंडियूं लॻाइण ख़िलाफ़ पुछड़ी आबाद करण हाजी याकूब जुनेजो, अनवर भंबरो, धणी बख्श भंबरो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे मुतालबो कयो त आपाशी खाते जा राशि अमलदार असांजो पाणी सरेआम मुंड जे बाअसर ज़मींदारनि खे वेकिरो करे रहिया आहिनि, जंहिं सबबि असांजे फसलनि खे पोखाई मुतासिर थी रही है। असां जो ज़री ज़मीनूं बंजर भरिजी वियूं आहिनि। हिननि आपाशी खाते जे अमलदारनि ऐं रेवन्यू सूबाई वज़ीर खां मुतालबो कंदे घुर कई आहे त नारा कैनाल जे मुंड ऐं RD 89 वटां निकितल गैर कानूनी वाटर कोर्स फौरी तौर बंदि कराए मुलविस आपाशी अमलदार सलीम अंगरियो ऐं लालियो राजड़ खिलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।